माई हिकिड़ी रोई आई, मुख़्तियार मूंखे चयो त मूंसां दोस्ती रख, न त इहो प्लाट ऐं मुआवज़ो हुई, न त प्लाट रद्द थो करियां। मूंखे 20-30 रुपया अलाए उहे ॾिनई। मूं नोट लिखियो त हीअ तमामु एतिराज़ जो ॻाल्हि आहे ऐं हिन जो नोटिस वञणु खपे। नोटिस काफ़ी न आहे, मुख़्तियार खे सस्पेंड करणु खपे, पर इन में देरि लॻी वेंदी, तंहिं करे हुनजे सस्पेंशन जे ऑर्डर जो ड्राफ्ट ऐं ॿिया लिखी थो मोकिलियां। ऑर्डर जो ड्राफ्ट लिखी मोकिलियो, ही शुड बी सस्पेंडेड बिकॉज़ ऑफ दिस। पहिरीं सस्पेंशन जेको डिप्टी हो सो मोकल ते वियो, तुफ़ैल सो हो ड्यूटी ते, तंहिं लिखियो एक्सीलेंट। हूअं देरि सां वेंदा न लिख पढ़, त मूं त सही लिखियो, मूंखे 30 रुपया मिलिया हुआ, मूं हुनखे सही करे हुनखे सस्पेंड करे छॾी। ॾेचो थिए ॾिया मूंखे घुरायो डिप्टीअ, जंहिं मूंखे नौकिरी में रखियो ॾिनई, चई छा कयो मूंखे ख़बर न आहे, चई मूं लिखियो न सस्पेंड कयो। चयो आहे तोखे ख़बर इहो केरु अचे न, त मुंहिंजो भाइटो आहे। हा त मुंहिंजो भाइटो आहे, तोखे रखियो आहे नौकिरी ॾिना, तूं मुंहिंजा भाइटा सस्पेंड कर ठेकेदार भई। मूंखे आउं घरा पंहिंजे में कारवाई कंदो, ख़बर ई न हुई न। आयुसि मुख़्तियार ठटे वटि, उते हेड मुंशी जो आउं थियुसि रिश्तेदार। सो चई त वारंट कढ जवाबदारनि ते, वारंट मूं कढी छॾिया। 5-8 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो माण्हू रोअंदो आयो, हथ करे ॾेई पियुसि, अब ख़ैर त हेड मुंशी वटि वियो, उते बि रुन ई वई। हेड मुंशी मूं घुरायो, चई छा थियो, मूं चयोसि मूंखे ख़बर न आहे। मूं तोखे चयो त जवाबदार ते वारंट कढी, तोखे चयो त फरियादीअ खे हथु कड़ी हणाए वठी अचे। हिन मुंहिंजे हिन लीक में लिखियो पियो, हिते मूं सम्झो हिन ते कढिबो, लीक में मुसल न मुसलसल मुंहिंजो इहो दिमाग़ मुंहिंजो इहो मूंखे जेका शइ साम्हूं ईंदी करे छॾंदुसि, सम्झ में जेका आहे करे छॾंदुसि। मुंहिंजो हुन पासे ध्यानु कोन हो, मुंहिंजो ध्यानु हो अदब ते, अहिड़ा अदब ते। ऐं आया काज़ीअ सां ख़तो किताब कंदुसि, लंडन ध्यानु हिन अखरनि अंगनि खे केरु थो पुछे, जेका ॻाल्हि आई लिखी ॾियमि बसि। नुक़सान ई मूंखे ख़बर ई कान पवंदी, नुक़सान ज़माने खां पोइ थींदो। सॼे मुल्क में वारो शोर पली जो होशियारु आहे, होशियारु आहे, ऐं होशियारु बाक़ी छा, होशियारु आहे। जीअं पीपल पार्टी मशहूरु आहे, मशहूरु आहे बाक़ी छा, भुटो होशियारु आहे, सॼी क़ौम जो महिरबानी आहे, उहो छा कबो। असांजी ज़बान सां करायो, तव्हांजे 2 डंडे हणंदा पोइ असीं वरी छा। ऐं जेकॾहिं असां ज़बान खोली इतनी न पड़ा पाकी दामा के हिकायत दामन को जरा देख जरा बंद कराचे तव्हां बुजुर्ग सम्झो असांखे। असीं जरा मिशूम आहियूं, ॿार आहियूं, असां आहियूं ॾिठो आहे, जंहिं सां मुक़ाबिलो कयो आहे। पीपल पार्टी जी अॻियनि हुकूमतनि में असां खत मथे घणी ॻाल्हायो आहे, असां मुशर्रफ सां मुक़ाबले खां अॻु में ज़्यादा। रसूल बख्श पली जो ॿुधाए थो त सियासत जी शुरूआत पंहिंजे घर मां कई हुई। ॿारोतण वारनि ॾींहंनि में जॾहिं को माण्हू संदसि ॻाल्हि न मञींदो हो त हू इंतकाम ते बि लही ईंदो हो। मुंहिंजी सियासत थियसि घर खां शुरू। वॾो भाउ सो खणी माण्हू खे हण पट ते माण्हू पट ते कयो आहे। अब छा जे वॾो भाउ किताबनि हुउसि, ख़राबी किताबनि में हुई। मोहम्मद बिन कासिम राजा ॾार जो साम्हूं थी बीह रहियो, उहा जेका साम्हूं थियण जी ॻाल्हि हुई, हक़ ऐं नाहक जी ॻाल्हि हुई, जेके नावलनि जूं ॻाल्हियूं, जेके कहाणियूं हुयूं, जेके बंगाली नंढड़ा नावल हुआ, 4थे दर्जे पढ़िबा हुआ। अमीर हमज़े जो किसो हो, अमीर हमज़ो विढ़ंदो हो जादूगरनि सां, कोकाब जबलनि ते लड़ायूं थींदियूं हुयूं, अलफ लैली जूं कहाणियूं हूंदियूं, सभिनी में इंसाफ़ जी ॻाल्हि हूंदी न। त घर में जेका अमां वेठी खां मारे ते पुछंदो, अमां मूंखे मार ॾिनी, मूं दिलि में वीचार कयो त अमां खे वॾो पथर हणंदुसि, पोइ मूंखे रोअण पिए आयो त अमां मरी वेंदी पोइ छा थींदो। अमां मूंखे झली बि मूं सां कहिड़ो हाल कंदी इहो बि कयमि, पर मुंहिंजो अमां खे पथर ज़रूरु हणंदुसि। अमां हायमि, अमां महीनो बीमार पई हुई, मूं पंहिंजो कॉल पूरो कयो। बेवाजबी कई न, बेवाजबी बर्दाश्त कीअं थींदी। नंढड़े हूंदे खां वठी 1000 हा मिसाल हुआ, सुबुह खां शाम ताईं ऐं रोज़ानो लड़ायूं कंदो हुउसि कंहिं न कंहिं सां। मसइलनि असां वागरी हूंदा हुआ वाट ते वेठा, ऐं अञा घर वाट ते असांखे झली चमाट हूंदा हुआ।
छो त घर सां पासा मटियूं था हू टमाटो कंहिंखे आहिनि असीं लंघी वेंदासीं पर हुन चयो त मूंखे टमाटो वणंदो आहे पर आऊं असां अहिड़ो हाल कंदुसि पोइ 2 या 3 ॾींहं साज़िश सिटे उहो सागरी जे मूंखे जली ॾिनमि मुंहिंजो धंधो हूंदो सॼो ॾींहुं जेको हराम पई करे हुनखे सिख थी ॾियणु उन मिसाल हज़ारे आहिनि तव्हां वटि एतिरो टाइम कोन जो लिखो तव्हां ऐं अॻु में चवंदुसि मूंसां विढ़ो था ऐं जेको तव्हां सां हशर कंदुसि तव्हांखे ख़बर ई न आहे मूंसां हींअर न विढ़िजो ऐं अकेलो हुउसि न तंहिं करे मूंखे डपु मुंहिंजे हथ में इहो ई हथियार हो ऐं तव्हां सां सुभाणे जेको हशर कंदुसि न सही था ॿुधाइजो तमामु वॾो असांजो दोस्त हिकिड़ो पीर हो असांखे मारे कढी मुंहिंजो नालो कोन थो वठां मुंहिंजो दोस्त असां अहिड़ो हशर ॿई छोकिरा नंढड़ा हुआसीं ऐं मुंहिंजो सोट आदम असां सां मारनि जी बेवाजबी करे ठीकु आहे मुंहिंजो दोस्त अहिड़ो हशर कंदासीं यादि कंदे महीना गुज़री विया हिकु ॾींहुं असीं सभु गॾु वेठासीं उहो बि गॾु हो मुंहिंजो सोट बि गॾु हो असीं 3 ॼणा साॻिया माण्हू वेठा हुआसीं चयोसीं हाणे पाण उठाले था कुॾूं उठाले माना हिकिड़ो माण्हू उठ थींदो पोइ नचंदो पोइ टपंदो हलबो हुनजा पेर ॿधबा पोइ उठ वग़ैरह हलंदो पहिरीं आऊं उठ थियसि पोइ अदम उठ थियो पोइ वरी पीसाई खे उठ कयोसीं उठ करे हुन 2 टपा न धको ॾेई किरायो हुन छाती ते चढ़ी बीह रहियासीं सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो चङा वारा तंदुरुस्त ठॻाजा करे सुठो छा 2 3 ॼणा हणी कुटे रखियो हाणे त वरी असां विढ़ो अॻे भेरे तो साह कढी कंदासीं असां तोखे चयोसीं न विढ़ यादि रखजनि जेको असां सां विढ़ंदो ऐं नाजाइज़ कंदो हुनखां असीं इंतकाम न वठूं इहो सुवालु पैदा थिए नथो मजबूरी हुई न इंसाफ़ हो ई कोन कंहिंखे बि तव्हांखे केरु ॿुधंदो उते त सुंध हुई न जेका हीअ वार ॾिसो इहा हुई न को धनी धोनी त हो ई कोन पाण करे थो थींदो रसूल बख्श पली जो वकालत वारनि ॾींहंनि जा शुरूआती किस्सा सारींदे सियासत जूं ॻाल्हियूं बि ॿुधाईंदो थो वञे खेसि उहे ॾींहं बि यादि आहिनि जॾहिं संदसि केस न रुॻो हेठीं अदालत में बिना ॿुधण जे ख़ारिज थी वियो हो पर संदसि अपील खे बि का मोट मिली न सघी हुई असीं मदल सां पढ़ंदा हुआसीं आया असांजा मुआज़िर भाउर ईंदे छत चऊं ओ सिंधी न ओ सुतण असीं थियासीं सुतण मुल्क जा मालिक सिंध मदरसे जा शागिर्द से थी वियासीं ओ सुतण सीधा खड़े हो जाओ आयासीं हिते वकालत मूं कई वैसे जज वटि केरु आई लोकल आई ॿाहिरि जूं आई मुंहिंजो लोकल कोन्हे सिंधी आहियां ठीकु आहे अपील कंहिंजी आहे मुंहिंजो हारीअ जी आहे कंहिंजे ख़िलाफ़ु आहे मुंहिंजे इमिग्रेंट जी आहे डिसमिस्ड मुंहिंजी तव्हां पढ़ी कान्हे मूंखां हिकिड़े 7 ॾींहं वठी बिना पढ़ण जे लिखे हेड एडवोकेट डिसमिस्ड मूं पढ़ियो कोन वरी वञी ऑफिस में पढ़ां लिखियो पियो हेड एडवोकेट डिसमिस्ड कराची में अपील खणी वियुसि उते हिकिड़ो माण्हू फज़ीलत वारो वेठो हो मूंखे अदब सां विहारी मूंखे अदा तूं कर आर्ग्यू कयो ट्रांसफर ऑफ प्रॉपर्टी एक्ट फलाणो एक्ट फलाणो एक्ट फलाणो एक्ट फलाणो कर कानून में हमेशह होशियारु हुउसि सदा ई पढ़ंदो सभिनी खां होशियारु हुउसि मूंखे ला करे पेश कयो सॼी ॻाल्हि ॿुधी येस अर्ज़ियो ॾे मुंहिंजो पली जो मिस्टर पली डू यू दिस वॉल यस सर go and strike your head against it appeal dismissed वञी पंहिंजी सिसी बत सां हाणे appeal dismissed इहो हुयूं ख़बरूं कदम कदम ते ईअं हो मुल्क ते नादर शाह जी कहाणी हुई मुल्कनि ते का करे आया लख एकड़ ज़मीन माण्हुनि जी ॾियो छई सिंधी माण्हू खे 10,000 एकड़नि खां मथे 10,000 जे शइ खां वापसि सिंधी प्रॉपर्टी न मिलंदी होॾा करोड़नि जूं मिल्कियतूं हे रोज़ खणी वेंदा हुआ हिकिड़ी मुकमल तरह चढ़ाई हुई असीं ॾहूं था जो ॾहूं था वहण वारो माण्हू न कुकड़ था वहण वारो माण्हू तंहिंखे हिननि खे अची छॾियुसि असांजी नंढी हूंदी हुई न मानी मूं खाधी वारो मुंहिंजो वॾो गिराह खणी वियो त असीं विड़ी पियासीं हीउ जो सिंध हुई गिराह खणी वियो अञा ताईं कीअं छॾिबो उहा सियासत जी हुई ॻाल्हि एतिरी हुई उन ॻाल्हि में को बि शक न आहे त रसूल बख्श पली जो पाकिस्तान जे भलोड़ वकीलनि में शुमार थिए थो हुन जे ते हेठियनि अदालतनि में अनेक केस हलाया आहिनि उते ई हुन पाकिस्तान जी वॾी में वॾी अदालत सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में बि हिकु
वकील जी हैसियत सां मुख़्तलिफ़ केसनि जा दलील ॾिना आहिनि। शेख अयाज़ पंहिंजे किताब साहिवाल जेल जी डायरी में लिखियो आहे त जेकॾहिं पलीजो कुझु वधीक वक़्तु वकालत खे ॾे हा त हू सुप्रीम कोर्ट जे चोटीअ जे वकीलनि मां हिकु हुजे हा। इहो त शेख अयाज़ जो पंहिंजो रायो आहे, पर रसूल बख़्श पली जे बाबति ॿियनि दानिशवरनि जी इहा बि राय आहे त हू बुनियादी तरह हिकु तमामु वॾो अदीब बि आहे। पोइ खणी हू साॻे ई वक़्तु हिकु चोटी जो वकील, नक़ाद, सियासतदान, दानिशवर ऐं अकाबर बि छो न हुजे। पाकिस्तान की आला अदालतों का काम अब तक ये रहा है कि वो जब कोई आमिर आता है, जब कोई मुजरम आता है और मुल्क के इंसाफ पर, इक़्तिदार पर डाका डालता है तो वो कतार बांध के खड़े होते हैं अपने हाथों में हार लेके कि उसको बताएं कि मुबारक हो, हम आपको सही हक हुक्मरान तस्लीम करते हैं। ये रहा है हमारी जुडिशरी का अब तक काम। बतौर किताब मलूका साहब ने लिखा है, ये पहला मौका है एक जज ने आमिर के सामने ताबेदारी का इजहार करने, उसके गले में हाथ फैलाने के बजाय उसके सामने इनकार नहीं, सिर्फ इनकार की बात नहीं है, उसको ललकारा, उसको चैलेंज किया, उसके आन को खत्म किया, उसके हुरूर को करे किया। ये कोई मामला इनकार का नहीं है। ये जिंदगी खोदे होते हैं, ये जो कातिल और जलाद होते हैं, लोगों को मारवाते हैं, बच्चों को कत्ल करते हैं, वकीलों को जला डाला कराची में, आज तक फरियाद दाखिल नहीं हुआ है। आज तक बेनजीर का फरियाद दाखिल नहीं हुआ है। वकला को जलाने का केस दाखिल नहीं हुआ है। 12 मई का केस दाखिल नहीं हुआ है। ये सिर्फ इनकार वाली बात नहीं है, ये जुल्म, जबर, बर्बरियत, दहशत और साम्राज्यी बर्बरियत, उन लोगों की बर्बरियत जिन्होंने लुमम्बा को कत्ल किया, जिन्होंने भुट्टो को कत्ल करवाया, जिनमें सारी दुनिया के रोशन ख्याल तरक्की पसंद लीडरों को कत्ल करवाया, उनके सामने चैलेंज का एक खड़ा हुआ है हमारा सिर्फ एक बहादुर वकील, जहाँ के बाद ये चीफ जस्टिस है। मुकालबो ऐं अरगोननि सां, तरखाननि सां ऐं कालब सूरी सिंगारी, मुकालब सूरी सिंगारी हुई होश हेमो हेशो पारनि सां। हे जे थुल्हा मोटा आहिनि, क़ौम वतन जे गद्दारनि जा पोटा ऐं पड़पोटा आहिनि, हे जे थुल्हा मोटा आहिनि। इहा ॿोली लाड़ में आहे। उत्तर में तनवीर अब्बासी, सिंध हारीअ जी, सिंध मज़दूर जी, सिंध के मीर या पीर जी कीना, सिंध दौलत उन जी जो मिसकीन आहे। फर्स्ट क्लास आलीशान लाड़ जो शाइर हुजे हा त उहो ईअं थोरी चए सिंधी फलाणी आहे, हू चए तूं रज़ा पुट मुल्क जो मालिक थिए कॾहिं, रुगो सफ़ाई थोरी पेश करे। या नौजवान साथियो, सिंध जा वारसो, गदाई जो कल कलाम तव्हां ॿुधो, फर्स्ट क्लास आलियूं शयूं। हीअ त ॻाल्हि बि आहे, सो रुगो सर्वेच न मजीदी, हे सभु लॾो जेको लाड़ में वेठो आहे, बदीर में जेको लश्कर वेठो आहे, ॿिया त ख़बर खबर चांगे तव्हां ॿुधो आहे, ख़तरनाक शाइरी थी आहे मनसूर निज़ामाणी, हीउ लश्कर सॼो आहे। इन ते माण्हू लिखनि कोन था, तव्हांजे लाइ छा वेठो करे। लाड़ जे जदीद इनकलाबी शाइरनि ते मूंखे टाइम हुजे त आऊं लिखां। रसूल पली जो मां सम्झां थो त हमेशह प्रोग्रेसिव नज़रिए जो माण्हू रहियो आहे, ऐं उहो जेको प्रोग्रेसिविज़म आहे तंहिंजी जेका वॾे में वॾी ख़ूबी आहे सा हिन वक़्तु बि मार्क्सिज़म में आहे। मार्क्सिज़म जेका सोशलिज़म ऐं कम्यूनिज़म ताईं ॻाल्हि वञे थी पई, जंहिंखे मार्क्सियत चयो वञे थो, त पली जो जेको हो सो ऐं आऊं ऐं मार्क्सिज़म जा हामी अञा बि आहियूं ऐं सोशलिज़म जा हामी आहियूं ऐं कम्यूनिज़म जा हामी आहियूं। पली जे साहब जूं ख़ूबियूं इल्मी ऐं अदबी ख़ूबियूं, वकालत वारो त तवील सफ़र उहो बि तमामु ॾाहप वारो ऐं होशियारीअ वारो आहे, पर इल्मी ऐं अदबी सफ़र संदसि
हिकु नरुगो लेखक जे लिहाज़ खां पर हिकु कामयाब अदीब जी हैसियत सां ऐं पंहिंजे नज़रियनि खे फैलाइण जे सिलसिले में हुनखे कमाल गुफ़्तगू ते कमाल हासिल हो, ॿोलीअ ते कमाल हासिल, न रुॻो लिखण जे लिहाज़ खां। पर मां सम्झां ईअं थो त न रुॻो लिखण जे लिहाज़ खां पर ॻाल्हाइण जे लिहाज़ खां असां वटि त इहो मशहूरु हूंदो दोस्त जॾहिं ते उणिवीह रूपमाल में रहंदासीं, पोइ चवंदा हुआ पलीजो जॾहिं ईंदो ॻाल्हाईंदो, पोइ चवंदा हुआ पलीजो जेकॾहिं हींअर चवे त अॼु हिन वक़्तु सुबुह जो राति आहे त हू गुफ़्तगू ज़रिए साबित करे वेंदो त राति आहे। हुनखे तमामु छाकाणि त हू तमामु घणो पढ़ियो ऐं इनकलाबी नज़रियनि जो मालिक हो, जंहिंजे करे हुन सॼी पंहिंजी आस्ते आस्ते पंहिंजी फैमिली खे हुन इनकलाबी न रुॻो इनकलाबी नज़रियनि सां आगाह कयो, पर उन में पंहिंजी जाइ ते हुननि में हिकिड़ो जज़्बो अहिड़ो जाॻियो जंहिंसां आस्ते आस्ते तव्हां पाण ॾिठो त सियासी तौर ते त हुनजो नालो हिन वक़्तु बि मुतफ़िक़ तौर ते हिकु अज़ीम सियासतदान जी हैसियत सां खयो थो वञे। पर अदबी हैसियत सां संदसि वरी सफ़र जेको मुंहिंजे आॾो गुज़रियो रूह रिहाण में संदसि, मिसाल तौरु सच जो ॾींहुं, अहिड़ा मकाला ऐं मज़मून लिखिया हुन, अयाज़ जे गीतनि ते हुन जूं 2-3 किस्तूं छपियूं, तंहिंखां पोइ किताबनि ते तबसरा, तंहिंखां पोइ हुन जूं तक़रीरूं, जश्न रूह रिहाण में हुनजी 5-6 साल जेको बि रूह रिहाण जशन थियो, सालाना मेड़ थींदा हुआ हिते बसंताल, त हुनजी तक़रीर लाजवाब तक़रीर हूंदी हुई ऐं मौज़ू जेको बि असां ॾींदा हुआसीं उन मौज़ू मुताबिक़। पलीजो साहब क्रिमिनल साइड जो बहितरीन वकील आहे, उन खां सवाइ कॉन्स्टिट्यूशनल साइड जो बि हिकु वॾो ब्रिलियंट ऐं सुठो वकील आहे। क्रिमिनल साइड ते जेके मूं आॾी पुछा शाहिदनि खां वकीलनि खे कंदे ॾिठी, मां सम्झां थो बेस्ट आॾी पुछा कंदड़ लायर आहे। ऐं क्रिमिनल साइड जा जेके लायर थिया, क्रिमिनल प्रैक्टिस कयूं, उन्हनि में पली जो वन ऑफ द बेस्ट। इंग्लिश ते हुनजो बहितरीनु उबूर, लॉ ते हुनजो बहितरीनु उबूर हो, हू वेल प्रिपेयर थी कोर्टनि में ईंदो हो ऐं पंहिंजे क्लाइंट जे केस खे ॾाढो बहितरीन नमूने हू हैंडल कंदो हो। पलीजो साहब जी ज़िंदगी ते गहरी नज़र विझंदासीं त हुननि जी जेका शख़्सियत आहे सा घण पहलू शख़्सियत आहे। हिकिड़े टाइम ते हू सियासतदान भी आहे, ॿिए तरफ़ हू राइटर भी आहे, टे तरफ़ हू सोशल वर्कर भी आहे ऐं चौथे तरफ़ वरी हुन न सिर्फ़ पंहिंजी फैमिली खे हिमथायो पर सिंध जे नस्ल खे भी हिमथायो ऐं उनखे ॻाल्हाइण जो अंदाज़, तक़रीर जो अंदाज़, जेकॾहिं असां सिर्फ़ु हैदराबाद शहर खे ॾिसंदासीं त काफ़ी नौजवान तबिको जेके पलीजे साहब सां गॾु रहनि था, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़ तव्हां ॾिसंदो त पलीजे साहब जहिड़ो हूंदो, जंहिंमां इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हू सिर्फ़ु न हुनखे सियासी तौर ते अवेयरनेस था ॾियनि पर साॻे ई वक़्त ते जीअं त हीअ हिकिड़ी दुनिया जी हिकिड़ी डिमांड आहे, वक़्त जी डिमांड आहे त कंहिंखे ॻाल्हाइण जो केतिरो फ़न आहे, कंहिंखे तक़रीर जो केतिरो फ़न आहे ऐं लिखण जो जेसि सवाल आहे त तव्हां हुन ख़ुदि केतिरा किताब लिखिया आहिनि। अयाज़ पली जे घणो कुझु लिखियो आहे जेको किताबी सूरत में महफ़ूज़ आहे ऐं उन खां अलावा हुननि ॿियनि पंहिंजनि माण्हुनि खे बि हिमथायो आहे। ही नजस ऐं नापाक निज़ाम आहे, नजस ऐं नापाक सिस्टम आहे जंहिंखे वणे बलूचिस्तान जी ऑपरेशन, फलाणे जी ऑपरेशन, फलाणे खे क़तल करियो, फलाणे खे मारे छॾियो, इलीगल आहिनि, अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। सिंध मां ऐं सम्झो 4 लख माण्हू जेल हली भरीनि, तंहिंमें का बि तकलीफ़ कान थींदी। ऐं गारंटी थो करां त सभु जेके पाण लीडर वेठा आहियूं सिंधी माण्हू चऊं जेल ते हलो, माण्हू केतिरा ॿारनि बचनि समेत हलंदा, हिनखे चओ नवां जेल ठारायो सिंध जे वास्ते, सभु हलंदा।
वो दिन हवा हुए जब खलील खां फाख्ता करते थे मुशर्रफ खणी पंहिंजूं टैंकूं गोलियूं असीं बीठा आहियूं मैदान जंग में पश्तून बलोच सिंधी गॾायूं पंजाब जो अवाम असां सां गॾाए असीं सभु गॾायूं खणी पंहिंजूं टैंकूं दलील अथई त फहात बुरहानकुम इन कुंतुम सादिकीन कूड़ायो तव्हां कहिड़ा दलील आहिनि ॻाल्हाए नथा सघो रुॻो डंडे सां ॻाल्हाए सघो था कूड़ायो अव्हांजी का बुनियाद न आहे अवी क़ाइदे आज़म जा गदार आहियो रसूल बख्श पली जे अमली तौर सियासत जी शुरूआत सिंधी अदबी संगत मां कई हुई ही 1948-49 ईस्वी वारो ज़मानो हो अदबी संगत खां पोइ हुन हारियुनि जे हक़नि लाइ जाखोड़ींदे कामरेड हैदर बख्श जतोई जी जमायत हारी कमेटी में भी हिस्सो वरितो उन वक़्तु सिंध में कम्युनिस्ट पार्टी ज़ोर वठणु शुरू कयो हो रसूल बख्श पली जे उन वक़्तु सुबुह थींदो किताब लिखी कम्युनिस्ट पार्टी जे नज़रिए ते बहस कयो हो हैदर बख्श जतोई जी इलेक्शन थी चओ मां को बि उन मदद लाइ वेंदुमि चओ वञा थो बसि पोइ हुते ज़बरदस्त पॉलिटिक्स हुई डेगा वॾी किसो आहे उतां भारी कमेटी में शामिल थी वियासीं फर्स्ट पॉलिटिकल पार्टी हुआ उनमें शामिल थियासीं एक्चुअल सिंधी अदबी संगत हुई इल्मु थ्योरी उतां सिखियासीं पोइ हिन में शामिल थियासीं उन मरकज़ी कमेटी में मेंबर हुउसि हैदर जतोई सदर हो ग़ुलाम रगी अलगारी मीर मोहम्मद टालपुरी सॼो जान जेको हो उहा उन दौर जी सभ खां वॾी पॉपुलर ताक़तवर पार्टी हुई सिंध जी सिंधारी कमेटी उन खां पोइ ॿी का जमात कामरेड आहिनि कम्युनिस्ट पार्टी जा बाक़ाइदी मेंबर कोन बाक़ाइदी ॿियनि खे कंदा ई कोन हुआ उहो पंहिंजा पाण वियो हुआ पर असीं सिंपथाइज़र हुआसीं मेंबरनि वग़ैरह उन्हनि सां गॾु हुआसीं हारी कमेटी बि उनजी मातहत हुई हिकिड़ी कूड़ी पार्टी ठाहे खणी आया हुआ जंहिंजो उसूल हो त नेशन जी ॻाल्हि न करियो पंहिंजे क़ौमी हक़नि जी ॻाल्हि न करियो मज़दूर इन्कलाब ईंदो पोइ उन ॾींहुं सभिनी सां इंसाफ़ थींदो इहा कूड़ो सेंसेट खणी आयो हिकिड़ो ब्रिगेडियर हो टीवीअ ते तंहिं ॿुधायो क़बूल कई असीं कम्युनिस्ट पार्टी कूड़ी ठाहे खणी आयासीं वी फोकस अंग्रेजी अखर इस्तेमालु कई वी फोकस्ड इट ऑन सिंध सिंध जा रबड़ खाइणा हुआ न त उनखे इहो प्रोग्राम ॼाणो त पंहिंजे क़ौम जो नालो वठणु गुनाह आहे सोशलिज़म में चुप करे वियो लेकिन उन फोकस में असीं शामिल हुआसीं उन जे ख़िलाफ़ु बवाद कईसीं किताब में लिखियो उहो आहे सुबुह थींदो त क़ौमी मसाइलो सोशलिज़म जो बुनियादी मसाइलो आहे केरु था चवनि सभु कूड़ा आहियो मूं हुननि जो नालो लिखियो नकवी नाज़शी सिंध दुश्मन साज़िशी टोलो उहो किताबु खणी ऐं वियसि जेल में जॾहिं अयूब जे जेल में तॾहिं मीर रसूबाई ख़ान उहो किताबु पढ़ियो उहो खणी सभिनी क़ैदियुनि वटि वियो हीउ रसूबाई पलीअ लिखियो आहे इहो सोशलिज़म जे ख़िलाफ़ु आहे मथां पढ़ो हिन माण्हू मथां कढियो मथां आवाज़ ख़राबु कयो ऐं मूं वरी चयो जेको माण्हू मज़लूम क़ौमनि जे क़ौमी हक़नि जी ताईं नथो करे उहो कम्युनिस्ट नाहे 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 ईअं लेनिन चयो आहे पोइ त कराची जेल में जंग शुरू थी हिन दानिश्वर इंसान सियासत में बि कई लाहा चाढ़ा ॾिठा संदसि सियासी जदोजहद ते जॾहिं नज़र फेराइजे थी त कंहिं वक़्त में सिंध जे क़ौमी मसइलनि ते साईं जीएम सैद जहिड़े क़ौम परस्त सां गॾु वेठल नज़र अचे थो त वरी कॾहिं नेप जहिड़ी जमात में बि संदसि सरगर्मियूं नज़र अचनि थियूं वन यूनिट जी मुखालफ़त में थींदड़ जदोजहद में बि हिसेदार बणिजे थो त वरी शेख मुजीब जहिड़े इनकलाबी अॻवान सां बि संदसि वेझड़ाई नज़र अचे थी हिकु वक़्त में हू MRD जी तहरीक में बि मौजूदु आहे त वरी ॿिए वक़्त में अरबाब ग़ुलाम रहीम ख़िलाफ़ थींदड़ कारवायुनि में संदसि दिफ़ा बि कंदे नज़र थो अचे क़ौमी मसइले ते साईं जीएम सां गॾियासीं अच्छा हा उन जी जमात में उन जमात में वॾेरा प्यारा महबूब तरीन वॾेरा वेठा हुआ ऐं कंहिंजी बि ॻाल्हि कान थी ॿुधाई सभु कमु सीक्रेट हो असां सलाही कोन कंदो हो कुझु कोन साईं न कंदो न कुझु लफ़्ज़ ॿुधाए कुझु पाण कमु कंदो सुठा आहियो ॿाहिरि आहियो मानी खाओ चांहि पीओ घुमियो इज़त आबरू ॾींदो हो फर्स्ट क्लास बाक़ी ॿियो ख़ैरु करणो उहो जेको हुनखे वन यूनिट में कयोसीं वन यूनिट जी मुखालफ़त में सभु वॾेरा वठी आयो हाणे हे वॾेरा खे असीं त असीं मार्क्सिज़म पढ़ी वेठा हुआसीं हीअ न हे जतो इहे फलाणी वठी आयो तूं पोइ चए त या त हलिया वञो अयाज़ बि हुन ॾींहुं हो हैदराबाद जल ते हुआसीं जेको नथो क़बूल कयोसीं निकिरी वञे तव्हां बसि निकिरी वियासीं ऐं उन्हनि ॾींहंनि हो मुजीब सुबुह आयो मुजीब जी दावत कईसीं छा साहिबु कई ऐं हुन में आयुसि
शाह साहब वटि असीं निकिरी वियासीं त हुनजी मेज़बानी में गॾु हुआसीं वरी बंगाल ऐं वियुसि त वरी बि साॻी असांजा तलकात रहिया बादशाह साहिब साॻिया तलकात रहिया पर जैसे नेट में हुउसि पोइ नेट वारनि वरी चयो त 1 यूनिट के करने की कोई ज़रूरत नहीं है वरी पूनम में वियासीं उन्हनि चयो त MQM खां दाख़िल थियण खां पोइ मज़लूम क़ौम जो इताद कोन हली सघंदो हा सभु सुठा माण्हू हुआ इतादनि लाइ कबो त पछाड़ी इहो MQM खे वठी अचिबो हींअर जेको इताद ठहंदो न उन में पछाड़ी इहो हूंदो त MQM खे वठी अचो अमेरिका जी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश हूंदी बसि ॿियो कुझु इहा असीं पूरी करे कोन सघूं कॾहिं बि रसूल बख्श फली जो जॾहिं ॿियनि सियासी जमातनि मां मायूस थिए थो तॾहिं हू सिंध खे अवामी तहरीक जे नाले सां हिकु नई जमात बरपे थो हीअ जमात सिंध में कहिड़नि बुनियादनि ते क़ाइमु थी हुई तंहिंजा तफ़सील बि हू पाण बयानु करे थो तव्हां पंहिंजी पार्टी अलॻि पार्टी कॾहिं ठाही 70s में ऐं पंहिंजो 71 आहियां थो पोइ वरी NP में गॾियासीं वरी NP असांखे छॾी वञे IJ में गॾी MQM सां गॾी उतां असांखे कढी छॾियूं इस्तीफ़ा ॾिनोसीं NP में तव्हां वरी उते ऐं सेक्रेटरी जनरल हुउसि MP होसी ऐं ANP ठाही मूं हुई MRD ठाही मूं हुई बुनियादी कम पाकिस्तान में मूं ई कया भुटे कढी छॾियऊं तव्हांखे वठी प्रोटेक्शन सिंध में मूं ॾिनी JM सदे खे चऊं त काफ़र आहे हिन क़तल करियो छाकाणि जो जेकी ॾिठो मूं लिखी इस्लाम जे ख़िलाफ़ु फलाणे जे ख़िलाफ़ु उहा प्रोटेक्शन असां ई ॾिनी दर ते वेही रहियासीं तुंहिंजी अचु वड़ो ख़बर पए माण्हुनि खे हलाइण ॾियो न असीं सां मुतफ़िक़ न आहियूं पर माण्हुनि खे हलाइण ॾियो न तव्हीं सिंध जा क़ाबिल वारस थिया कॾहिं खां जीअं ॻोठ असांजे वारस थिया आहिनि असां चोरनि ऐं बदमाशनि खे हथे ॾिनूं असीं बि आहियूं की हिननि ते कोन थी करणु Nobody should misbehave with anybody. हींअर बि थियो जॾहिं हिन सां विढ़िया पंहिंजे अरबाब सां असेंबली जे अंदरि उन बेइज़ती कयो मूं प्रोटेस्ट कयो दिस इज़ टू मच दिमाग़ ख़राबु आहे पंहिंजे भुटे साहब मुमताज़ भुटे ते केस कयूं अख़बारनि जा तव्हां ॾिठा हूंदा हिक ॿिए जे अख़बार कयूं जेल में था वञूं फलाणो करे आउं वेठोसि उथी बीठुसि नो नथिंग डूइंग सिंध जी वारसी ऐं मिल्कियत कंहिंखे करणु कोन ॾींदासीं सिंध सिधी सभिनी माण्हुनि जी यू हैव टू बिहेव इन अ प्रॉपर वे कंहिंखे मज़लूम यतीम थियो हिकिड़ो माण्हू वेठो ॿिए खे मारे असीं वेठा ॾिसूं नो दिस कान बी डन जतोई जे ख़िलाफ़ु बड़बड़ कयूं असां जतोई मदद कई जतोई असां जेके कम कया या मक़सदु जेको हुनजो कमु हो कई पर वी विल नॉट अलाउ एनीबडी टू बी विक्टिमाइज्ड इन अ वे दैट इज देयर इज नोबडी कान बी अलाउड जेका तव्हां पंहिंजी जमात ठाही उन जो बुनियादी मक़सदु छा हो 1940 जे रेज़ोल्यूशन ते अमल करियो ऐं MRD जेका असां ठाही उन में बि इहो मक़सदु हलासीं मर्कज़ जा 4 खाता पीपल पार्टी खां सही वरितीसीं असांजो मोहतरम जनाब वली ख़ान हो गौस पाक मंज़िल जो हो सॼो जहान हो उन में असां इहो वरितो त मर्कज़ खे थोरा खाता ॾियो ऐं फेडरेशन उन में हुन में गुंजाइश ई कान्हे हैव टॉक्स पाण में ॻाल्हायूं ऐं ॿियो अवां जेको हेॾां असांजी पार्टी ठही आहे बंगाल जे वञण खां पोइ बंगाल जो वञणु इलीगल आहे इहो पंजाब जे हुकुम ई थी आहे अक्सरियत थी वई आहे पंजाब जी नॉट एक्सेप्टेबल हिंदुनि में असीं छो कोन रहियासीं हिंदू मुस्लमान जो मसइलो छा अक्सरियत जो दाइमी अक्सरियत जो कंहिं बि क़िस्म जी रिआयत करणु इंसाफ़ करण खां इनकारी अक्सरियत जो मसइलो हो हिते बि कंहिं बि क़िस्म जो कोन करण जो इनकारी आहे बंगालियुनि जे करे कंहिं न कंहिं थोरी अंडरस्टैंडिंग हुई उहा भुटे साहिबु वञी हुननि जा फोन जो कमु भुटे साहिबु हमेशह दुश्मन जा कम कंदो हो उहो करे छॾी फर्स्ट क्लास आलीशान गुलाब जे गुल जहिड़ा ऐं असीं दकिले में तब्दील थियासीं यतीम हींअर रड़ियूं पिया करियूं हींअर पाणी पियो अचे पाणी जो इरसा हे मुड़ुस मर्कज़ में वेठा आहिनि इरसा फ़ैसिलो कयो त पाणी सम्झो खणी वञो हे मुड़ुस वज़ीर आज़म ते वेठा आहिनि चवंदा आहिनि ॿुॾणु वियो आहे विसरी ॾुॾणु आयो आहे यादि हे मुड़ुस सदर ऐं वज़ीर आज़म ऐं फलाणा थिया वेठा आहिनि